असांजी हींअर अहिड़ी हालत आहे जो मुंहिंजो ख़्याल में मूं किथे पढ़ियो केलो खिलियो पिए लीमे था लीमे खे चई यार मूंखे अफ़सोस आहे तोखे निपूड़ो था खाईंदा लीमे चयो मूंखे अफ़सोस आहे तोखे उघाड़ो करे था खाईंदा असांखे उघाड़ो करे पिया मारियूं सच पुछो असीं अलाए किथे आहियूं ऐं असांखे इलाही 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 उधमा था खणनि इलाही पोइ उन बाहि में जो पए थो शाइरी थिए थी उन ई बाहि में पोइ अंदरि जूं आहूं निकिरनि थियूं किथे ॿुधजनि थियूं किथे कोन थियूं ॿुधनि सुबुह मूंखे हिकिड़े हमरा फ़ोन कई किथे राति ताईं मुशाइरे में कोन हुआ मुंहिंजो मुशाइरो किथे हो हैवाने सहाफ़त में मुंहिंजो मुकाए सभु कावड़े लाईंदा मुला लॻी कावड़ींदा पर इहे वारा यारो मूं कावड़ाए छॾिया हासिल मतिलबु त आऊं रड़ियूं इन करे थो करियां मुंहिंजे ख़्याल में मूं असांजे ख़लीफ़े मामू जे किताब में पढ़ियो त को हमरा हो उन दुकान ते दुकान जी रखवाली लाइ हिकिड़ो भोदड़ो रखियो चौकीदारी लाइ त दुकान में चोरी न थिए चोर हिकिड़ो आयो उन चयो त आऊं चोरी करियां पर कीअं करियां लाज़मी भोदड़े खे पंहिंजो करियां उन भोदड़े सां यारी रखी भोदड़े खे आदतूं सेखारी दाढ़ी वॼाइण पोइ अखियुनि ते हथ पोइ टाइम मुक़ररु थियो न त हिकिड़े ॾींहुं ॿिन्ही रखिया अखियुनि ते चोर जेको सामान फुरे थो रवानो मालिक आयो दुकान में चोरी थी पई हुई ॾिठई त हैरान पई भोदड़े में ॾाढी मार ॾेई वरी बि विहारे छॾियईं चोर पंजे चौथे महीने खां असां चोर पंजे चौथे महीने खां पोइ वरी आयो वरी अॼु भोदड़े सां यारी रखी भोदड़े खे ताड़ी वॼाइण सेखारी सभु धंधा कई भोदड़े सभु कुझु कयो जो माना अखियुनि ते हथ रखिया भोदड़े चोर भोदड़े ॿिन्ही असां अखियूं पटियूं ॼण असां हिन सिंधी क़ौम जी दुकानदारी कई आहे असांखे पादर मिलिया आहिनि घोड़ा घोड़ा तॾहिं था कयूं माफ़ कजो दिलि में न कजो ऐं हेसि तो ई अॼु ॾींहुं ताईं हीअ 60 वरी अची आहे हिन इहे ई घोड़ा घोड़ा कंदे मूंखे ख़ुशी थी आहे त अदे इक़बाल स्कूल ॾाढो भलो आहे पर अदो इक़बाल इहा रहमत फरमाए त हिन ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं वञी ॾिसां त उन स्कूल जी कहिड़ी हालत आहे त आऊं अदे इक़बाल खे चवां त हीउ सिंधी माण्हुनि जो ख़ैर खां आहे अदो इक़बाल उन जॻह ते वेठो आहे जिते सभु कुझु करे सघे थो ऐं मूंखे दोस्त ईअं चवंदा आहिनि हींअर इतफ़ाक़ीअ ते आऊं टियों ॾींहुं सांगड़ वियुसि पीर साहिब जा मुरीद आहिनि मूंखे चवंदो तूं रुॻो त मुलनि ते कावड़ जी क़बर न थियो नथो कावड़ जी फ़र्क़ु त ॿिन्ही में कोन्हे मुंहिंजो मूं अॻे ई कोन कयो आहे मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त मुले ऐं कामरे खे पुट ॿई हिकु पीउ जा आहिनि पुट मुंहिंजो ॿिन्ही जो असुल साॻियूं आहे ॿिन्ही जो नसुल साॻियूं आहे ॿिन्ही जो वसुल साॻियूं आहे पर ॿई मुंझियल आहिनि सुट मिले ऐं कामरे खे पुट पर मुंहिंजो फ़र्क़ु रुॻो इहो आहे त कामरे चंदो वठंदो पिनंदो भतो वठंदो बिना मुले वांगुरु दोस्त पीस जो धोखो रहियो कोन थो फ़र्क़ु रुॻो इहो आहे त इन करे आऊं चवां थो उहो वधीक जेको आहे बदमाश आहे ठगी करे थो हे वीचारा बाक़ी धोखो असां वटि ॾुख थो थिए जो ईंदा ज़रज़र आयत ॿुधाईंदा अकीमु सलात भला तकूनु मिनल मुशरिकीन माना आहे त निमाज़ खे वेठा वञो मुशरिकनि मां न थियो अॻियां हराम को पढ़ंदड़ मुशरिक केरु आहे अॻियां आहे मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम मुशरिक वेल जेके दीन में फ़िरक़ा पाए था कनि हे हिकु ॿियनि खे मस्जिद में आणण लाइ बि तयारु कोन आहिनि मूंखे हिकिड़ो असांजो यार खे ॾियो मौलाना मुंहिंजो मूं हदीस पढ़ी आहे त जिते बांग जो आवाज़ पहुचे थो उतां शैतान भॼे थो मूंखे ॿी त ख़बर कान्हे आऊं राति जो 3 बजे उथंदो आहियां मुंहिंजे ॻोठ जो भरंदा बि मस्जिद आहे ॻोठ जो उल्हांदा बि मस्जिद आहे 5:30 ॿई बांगूं गॾिजी ईंदियूं आहिनि मुंहिंजो पोइ भॼन थिए बि इन विच में जेके शैतान पैदा थिया आहिनि त अलाए केतिरा थिया आहिनि हाणे ख़बर न आहे उहा बांग कहिड़ी हासिल मतिलबु असांजो जेसि तोड़ी असीं मची मुड़ुस माण्हू न थींदासीं दिलि मां दगाऊं न कढंदासीं तेसि तोड़ी इन रुॻो टोपी अजरक असीं सिध बचाए सघूं इहो मुमकिन ई कोन्हे को असांजी सकाफ़त इहा आहे तारीख़ पढ़ो कलाम पाक जो ॿी ॿोली में जेको तर्जुमो थियो आहे उहो सिंधी में थियो आहे सिंध जी सकाफ़त इहा आहे अॼु आऊं शेर थो पढ़ां
हेते ताईं सभु वेठा आहियो, मूंखे रुॻो माना ॿुधायो आहे त बि सलाम कंदुसि। मतिलबु जेसितोणी असीं इल्मु न पढ़ंदासीं, जेसितोणी असीं इल्मु न सिखंदासीं, इल्मु वारे पासे न हलंदासीं, तेसितोणी रुॻो ताड़ियुनि ऐं इन थकावण मां कुझु कोन वरंदो। साॻियूं लाटूं, साॻियूं डोर, साॻियूं फेरण वारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। असां वटि हीअ बि हिकिड़े क़िस्म जी सियासत बि थी आहे, भई वाह वाह तोखे केतिरनि ते पोइ नच नचां, पोइ हीअ पोइ हू, पोइ सॼो धंधो ईअं। यार अंदरि थो सड़े। मुंहिंजे ॻोठ में 1000 घर खां मथे आहे। सभिनी दोस्तनि खे चई बीठो आहे, मुंहिंजा केतिरनि वारा दोस्त वेठा आहिनि, अख़बारी नुमाइंदा वेठा आहिनि। मुंहिंजो यार हिकिड़े ॾींहं ते अचो, मुंहिंजे ॻोठ जे स्कूलनि जी त हालत ॾिसो, किरिया पिया आहिनि, निशान बि कोन्हे, ॿार पढ़नि बि कोन पिया, ऐं 3 मास्टर उन स्कूल मां पघार खणणु। मूंखे हाणे ख़बर पई आहे जॾहिं हीअ अंगूठे छाप लॻी, खणनि पिया साॻियां, केरु पुछण वारो कोन्हे को। साॻियूं लाटियूं, साॻियूं डोर, साॻियूं फेरण वारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। क़ौम वीचारी अंधी ॿोड़ी, कोन सुञाणे नांग ऐं नोड़ी, ताड़ियुनि जी आताल ते जोड़ी, कूड़ ते बसि कुड़ कारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। तोला मूला शींहं जे हेबट, धारनि अॻियां गिदड़ खां घटि, मतांडी जी ॾिसी मुछनि जा वटि, कूड़ो बेकिरदारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। MQM जा जूता जोड़ीनि, MQM जा जूता जोड़ीनि, 90 ते निरार खोड़ीनि, अरे खीर छॾियो पिया पाणी विलोड़ीनि, खोट न लहे सच खारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। राति हुजे या ॾींहुं हुजे, गोड़ हुजे या मींहं हुजे, सिंध सां पंहिंजो नींहं हुजे, हाफ़िज़ जो इहो नारो आहे, सियासत जो रंग कारो आहे। मूंखे अॼु बि केतिरियूं दावतूं हुयूं, हिकिड़े दोस्त में गॾियो अथई, सिंधी टीवी वारा आहिनि, तई अचिजो, पोइ असीं तई ॿुधाइजो, असीं ताड़ियूं वॼाईंदासीं, वाह वाह कंदासीं, नचंदासीं। मुंहिंजो त ॻाल्हि ॿुध, असीं साध कंहिंजे ते न आहियूं नचा, असीं साध कंहिंजे ते न आहियूं नचा, आहियूं सिंध वार हर हंधि सचा, असीं साध कंहिंजे ते न आहियूं सचा। जिनी ॿारी मइते हुआ मासूम मारिया, जिनी ॿारी मइते हुआ मासूम मारिया, हवा उन में पंहिंजा इरादा उॾारिया, उहे काल धारिया, उहे अॼु बि धारिया, इन्हनि बेज़मीरनि खां धरती बचा, असीं साध कंहिंजे ते न आहियूं नचा। जे नाइन ज़ीरो ते सिंधी नमन था, उहे सिंध मुंहिंजी में छाले ॼमनि था, असीं चाहियूं हर हंधि यारो अमन था, हे ॾुतरियल ते चाहीन वेठा नचा, असीं साध कंहिंजे ते न आहियूं नचा। मुंहिंजो दीन ईमान आहे दिलेरी, मूं हाफ़िज़ सॾाई न कई हेरा फेरी, सॾाई पियो सिंधी करी तेरी बेरी, इहा हाण कढणी हितां हचा, असीं साध कंहिंजे ते न आहियूं नचा, आहियूं सिंध वार हराम सचा। हाणे हिकिड़ो शेर तव्हां ॿुधाए पोइ फ़क़ीर लहे थो, उहो मुंहिंजो शेर को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, ऐं सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे। इन मुला जी ॻाल्हि आहे। ॿिया कहिड़ो माण्हू हिकिड़े आवाज़ जो आहे त तूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, इहो जो तुंहिंजो मज़हब आहे त शैतान जे पासे। त ॿिनी वारा मूं वटि आया, मूंखे जो हाफ़िज़ साहब अलाह को राज़ी करो, मुंहिंजो अलाह नाराज़ घोट आहे क्या? जवाब हो ई कोन। चयूं दीन सिखो, मुंहिंजो मूं उहो दीन सिखियो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, जेको पाण लाइ सुठो भाई ॿिए लाइ उहो सुठो भाउ, त असां मां आहीं न त कोन आहीं, मुंहिंजो हिन खां मथे दीन ॿियो आहे कोन को। जवाब ॾिनमान, मुंहिंजो जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे, जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे, भई हिकिड़े धणी जा घर आहिनि, ॿिन्ही में तफ़ावत केरु करे, जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर। इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई, छा हुनजी पोइ हालत थी अहिड़ी, ॿियो हालत केरु करे, जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर। दाना बि हुयो, दिलेर बि हो, तौहीद बि हुनजे अंदरि हुई, शैतान जो पोइ ॾोह कहिड़ो मुले खे हिदायत केरु करे, जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर, दोज़ख जी शिकायत केरु करे। इंसान जो जंहिं एतिराफ़ न कयो, छा उनजो पोइ अंजाम थियो, फिटकार जो तौक इची में पियसि, उन खां पोइ रफ़ाकत केरु करे।
तू मुवहिद हुज या मुल्लो हुज मुंहिंजो त मोहम्मद हाफ़िज़ आ मूं जहिड़े कोजे किने ते उनरे जो शफ़ाअत केर करे जन्नत जी तकाला आहे मगर मूंखे हिकिड़ो केॾो दरवेश या फिल्म में तूं आई मुंहिंजो हा जी तो नबी क़यामत ॾींहुं शफ़ाई कोन कंदो ऐं मुंहिंजो नबी तुंहिंजो तक जो काउंसलर आहे न वो अलाए छो मालिक जो मेहरबान है बहरहाल असां जेके ॻाल्हियूं चयूं जेकॾहिं कहिड़े दोस्त खे मुंहिंजी ॾुखियूं लॻियूं हुजनि त माफ़ी जो तलबगार आहियां नमूनो कुझु अहिड़ो थियो वञे ऐं तव्हांखे ॿुधायुमि त साखड़ वियुसि दोस्त इलाही फोनूं कयूं साईं वेठो किथे आई मुंहिंजे फिलहाल एसी बंगले ते जो असीं कोन ईंदासीं निज़ामानी ॾुखिया असीं कोन ईंदासीं नेत्र ॿुधायो माण्हू मुंहिंजो यार कुझु सवला थियो हिकिड़ो प्रोग्राम असांजो हो हुन में मूं शेर पढ़िया हिकिड़ो हमराह आयो चयां तोखे भाकर पाए त मूं उन खे ॿुधायो भाकर तोखे थो पायां त भेण ॾुखी राति ॿ भलो माण्हू निकितो आहे तव्हां माण्हूअ खे तंग करियो बहरहाल ही धरती सिंध सदाई अमुन ऐं मुहबत ॾेई रही आहे लतीफ़ असांखे अमुन ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे लतीफ़ जो हिकिड़ो बैत आहे पाए पट खणा तामू मूर न मंगिया ताज़ी तबेलनि में घोड़ा घर खणा हाथी करण हेकड़े ऐं का तंद हणा अरे जा मथे तो मणिया ते सिर जो आहियां सेकड़ो तव्हांजी महिरबानी अलाह करे